अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो ऐं मूंसां इन बुलेटिन में साथ ॾींदो सरदार लाखो। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म पारां सॼे मुल्क में घरेलू सार्फिन लाइ गैस कनेक्शन खोलण जो ऐलान। शहबाज शरीफ चयो आहे त घरेलू सार्फिन लाइ गैस कनेक्शन खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। अवाम जो पुराणो मुतालबो पूरो करे छॾियो। इस्लामाबाद में RLN जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो आहे त मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते गामज़न करणो आहे। हुकूमत मुल्क खे ऊंधाइनि मां कढण लाइ ख़ुसूसी क़दम खंया आहिनि। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ सरगर्म। सदर आसिफ अली ज़रदारी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां राब्तो। आज़ाद कश्मीर में इन हाउस तब्दीली ऐं हुकूमत ठाहिण बाबति फ़ैसिले खां आगाही। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर मामलनि लाइ जोड़ियल कमेटी खे पीपल्स पार्टी सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो। हुकूमती कमेटी में एहसन इक़बाल, राणा सनाउल्लाह ऐं अमीर मक़ाम शामिल। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ पारां ईंदड़ 48 कलाकनि में इस्तीफ़ा ॾियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे सऊदी अरब रवानो थींदो। शहबाज शरीफ वली अहद जी दावत ते 29 अक्टूबर ताईं सऊदी अरब जो दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां गॾु नायब वज़ीर आज़म ऐं काबीना जा सीनियर मेंबर गॾु हूंदा। शहबाज शरीफ फ्यूचर इन्वेस्टमेंट जी इजलास में शरीक थींदो। थाईलैंड ऐं कंबोडिया विच में जंगबंदी मुआहिदो थी वियो। कोलालमपुर में थियल तक़रीब में अमरीकी सदर ऐं मलेशिया जो वज़ीर आज़म शरीक। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंबोडिया ऐं थाईलैंड विच में जंगबंदी ऐं अमन मुआहिदे जारियत जो मुज़ाहिरो आहे। तारीख़ी मुआहिदे सां जंग जो ख़ात्मो ईंदो ऐं अमन थींदो। सॼे दुनिया में अमन चाहियां थो। तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मुंहुं रोकराई। असां जंगियूं न पर वापार चाहियूं था। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। पंजाब में फ़िज़ाई गदिलाण शिदत अख्तियार करे वई। लाहौर, गुजरांवाला, फैसलाबाद ऐं ॿिया शहर गदिलाण जी लपेट में साहु खणणु मुश्किल बणिजी वियो। माहिरनि पारां शहरनि खे मास्क जे इस्तेमाल ऐं एहतियात जो मशवरो। हैदराबाद में डेंगी वायरस तेज़ी सां पखिड़िजण लॻो। वधीक हिकु शहरी मर्ज़ विघी फौत। लतीफ़ाबाद 9 नंबर जो रहवासी नौजवान आसिम में 4 ॾींहं डेंगी में मुब्तला रहण बैदि फौत थी वियो। कुझु ॾींहं दौरान 12 शहरी डेंगी वायरस विघी फौत थी चुका आहिनि। इंतज़ामिया तस्दीक न कई। मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाउनि लाइ MD कैट टेस्ट। सॼे मुल्क में 22,000 सीटुनि लाइ 1,40,000 उम्मीदवार टेस्ट में शरीक। सिंध में कराची, हैदराबाद, जामशोर, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, लाड़काने, जेकमबाद में सेंटर क़ाइमु कया विया। IBA यूनिवर्सिटी सखर जे VC आसिफ अली शेख चयो आहे त सिंध में 33,144 उम्मीदवार टेस्ट में हिसो वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 2 ॼणा क़तल। कंदकोट फैज जवाबदार कारणु इल्ज़ाम हेठि घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ पनाह खोसो में औरत फरज़ाना बुरडो पिस्टल जो फायर करे बेदर्दी सां क़तल। जवाबदार फरार। ॻोठ के वेझो दुरनि में ज़मीन जी तकरार तां जेड़े में 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ दुर मोहम्मद चाचड़ में चाचड़ बिरादरी जे दुरनि में जेड़ो। न्यास चाचड़ मौक़े ते ई क़तल।